असल छा थी रहा असांजी किचन में हिते असां ठाहियूं पिया मिर्च भरा पकोड़ा जेके असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में। तलो कुकिंग ऑयल विटामिन ए ई डी का भरपूर है, लो कोलेस्ट्रॉल है, ओमेगा 3 एंड 6 मौजूद है, तमाम बेहतरीन है। तॾहिं चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। सही। अच्छा मिर्च वाला पकोड़ा 1 लीटर में ऐं 3 लीटर में 5 लीटर में बॉटल्स मिलन पियूं, पाउचेस भी मिलन पिया। बनास्पति घी तमाम बेहतरीन है। सहरी में इफ्तारी में पराठा ठाहियो, मिठा ठाहियो त बनास्पति घी में। हिते ऑयल गरम कयो, मिर्ची जी जेके जर्मन मिर्च आजकल अचन पिया वॾा वारा, ये फिका होंदा आहिनि थोड़ा, पकोड़न जे लाइ सीज़न में ईंदा आहिनि। छा कंदो, अधु कप जेतिरो तव्हां खणंदो 4 टेबल स्पून चाट मसालो ऐं 4 टेबल स्पून पीठल धाणा, ॿिनि खे मिक्स कंदो। लेमन जूस या अच्छो सिरको, लेमन जूस वधीक बेस्ट है, थोड़ो घाटो पेस्ट वांगुरु ठाही मिर्चनि जे अंदर भरे छॾिजो। ॾेखारण चाहिए ज़ूम करे ॾेखारण चाहिए पंहिंजे नाज़रीन खे। फैसल हमेशा तकड़ में ठाहींदा आहिनि, अॼु असां ज़ूम करे ॾेखारिजे था। सो हिन में इहो मसालो पीठल धाणा ऐं चाट मसालो, हा, ताकि बाइट में अचे, तव्हांखे फ्लेवर अचे, ये खुशबू भी अचे, खुशबू अचे। पोइ छा इन जी स्टिक ना तोड़जो, हिन सां गॾु ई पकड़े इनखे फ्राई कंदासीं। बेसण 1.5 कप खणंदो, अधु चाय जो चमचो ॻाढ़ा मिर्च, अधु चाय जे चमचे घटि 4 टेस्ट लूणु विझंदो, मिक्स कजो, घाटो बैटर ठही वञे। पोइ ही पकोड़ा जीअं असां फ्राई मां कुझु करे छॾिया हुआ ऐं कुझु ॾेखारण जे लाइ हिनखे कोट करे ऐं असां तलो कुकिंग ऑयल में हिनखे डीप फ्राई कंदासीं। भई मीडियम फ्लेम ते कजो ताकि मिर्च भी तव्हांजो नरम थी वञे, मसालो जो कच्चोपन जेको उहो ख़तम थी वञे ऐं जेका कोटिंग आहे उहा तव्हांजी सुठी थी वञे। अच्छा ही कोटिंग जो भी जेका ही जेको तव्हां बैटर ठाहियो आहे कोटिंग जे लाइ, उन जी भी जेका थिकनेस आहे उहा भी घाटी हुजणु खपे बिल्कुल। ऐं जे तरीक़े सां तव्हां विझी रहिया आहियो, हिकिड़ी शइ मां ॾिसां पई त टेम्परेचर ऑयल जो एतिरो मेंटेन आहे त बिल्कुल ही पकोड़ो हेठि न पियो वञे ऐं नई कोटिंग लहे पई। ऐं हिनखे चेक करण जो तरीक़ो हूंदो आहे कि असां जॾहिं पकोड़नि खे का भी शइ डीप फ्राई कंदा आहियूं त जॾहिं ऑयल खे तव्हांखे चेक करणो आहे, नंढड़ो सो हिकिड़ो पीस विझी ॾिसजो, अगरि उहो हेठि वेही रहियो त ऑयल जो टेम्परेचर सही न आहे। अगरि फ्लोटिंग करे पियो यानी मथे अची तरे पियो, मथे छा चइबो आहे, मथे अची फ्लोट करे पियो त उहो जेको आहे न तव्हांजो बिल्कुलु मेंटेन हूंदो आहे, मथे अची घुमे फिरे पियो। अच्छा जेसिताईं ही फ्राई थियनि पिया, हिते असां 1/2 लीटर खयूं खीर, हिनमें मां 4 कप अॼु वाकई मूंखे थी वियो। सो असां हिन में खीर खयो आहे 1/2 लीटर, ठीकु आहे। ऐं हिन में असां छा विझूं पिया, चांवरनि जो अटो हर घर में मौजूदु हूंदो आहे, ठीकु आहे। इनखे खीर में तव्हां डिज़ोल्व करे वठिजो। 2 खां 3 टेबल स्पून खंडु विधी आहे, 4 टेबल स्पून, छाकाणि त ही कड़शी जामे शीरी जी रेसिपी ठाहियां पियो। फिरनी जेका असां ठाहियूं पिया हिन में विझंदासीं कड़शी जामे शीरी, ठीकु आहे। ही रेड कलर जी टॉपिंग कंदासीं हिन जे मथां। हा ज़बरदस्त। सो कड़शी इलायची पाउडर हाफ टी स्पून पाउडर बनी रहियो आहे ऐं हिन मां त थोरो खणा पियो 1/2 लीटर जे हिसाब सां 4 टेबल स्पून। बाक़ी जेको अटो जीअं बची थो पए त पोइ तव्हां रखी छॾंदा कयो फ्रिज में। त ही ॾिसो हिनखे डिज़ोल्व कंदासीं। घाटी फिरनी हूंदी आहे, हिकिड़ी खीरणी हूंदी आहे न, फिरनी हूंदी आहे जेका थिक हूंदी आहे, हू जेको असां रेस्टोरेंट्स में वेंदा आहियूं कटोरी हूंदी आहे न, हिकु मथां फोल्ड थियल हूंदी आहे मट्टी वारी, उहा फिरनी हूंदी आहे। उहा फिरनी ओके, तॾहिं मां छा घरनि में असांजी खीर एॾी छो ठहंदी आहे। हा, उहो फिरनी चांवरनि जे अटे खां ठाहींदी आहे ब्लेंड करे। ऐं खीर जेका हूंदी आहे हुन में चांवर पूरो साबित हूंदो आहे। बसि हिनखे थोरो 2-3 मिनट मिक्स कंदासीं, घाटो थी वेंदो। पकोड़ा असांजा फ्राई थी विया आहिनि ऐं हिनखे बसि हाणे जो तलो कुकिंग ऑयल में असांजा मिर्च जा मसाला भरियल जेके पकोड़ा आहिनि उहे तयारु थी विया आहिनि, ॾाढा ज़बरदस्त आहे। अच्छा मूं हाणे कल्ह चोरी जी ॻाल्हि आहे त पकोड़ा मिर्च वारा असां बि अफ़्तार में घुराया, त इहा एक्चुअली रमज़ान जो महीनो जेको हूंदो आहे नंढियुनि नंढियुनि शयुनि सां, उन महीने त हूअं ई बरकत इलाही घणी आहे, पर इन नंढियुनि नंढियुनि शयुनि सां वधीक ख़ूबसूरती मूंखे लॻंदो आहे त वधी वेंदी आहे तव्हांजे दस्तरखान ते। इन सां गॾोगॾु असां वटि करशी जामे शीरी जी फिरनी जेका आहे उहा तयारु थी रही आहे। अच्छा जेसिताईं फैसल जो ही जेके रेसिपीज़ आहिनि उहे कंप्लीट थियनि तेसिताईं मां चाहियां थी त छो न फैसल हिकु नाज़ शरीफ़ जी तरफ़ वञे, जेसिताईं तव्हांजूं रेसिपीज़ कंप्लीट थियनि ऐं पोइ इनशाला असां पंहिंजे नाज़रीन खे डिश आउट करे बि ॾेखारींदासीं। मां उन तरफ़ वञा फैसल, तव्हांजूं रेसिपीज़ तव्हां संभाले वठंदो पक सां, तबियत सही आहे? शेफ फैसल जी किचन में छा थी रहियो आहे फैसल जी? महविश तैयार थी वई आहे जी, जेके असां फिरनी ठाही हुई। हाणे सिर्फ़ु हिनजी टॉपिंग करणी आहे। कड़शी जामे शीरी रेड वारो खणी वठो या इलायची फ्लेवर खणी वठो, जेको तव्हांखे। 1 टेबल स्पून हिनजी टॉपिंग मथां कंदासीं, ठीकु आहे। हिन तरीक़े सां टॉपिंग कंदो ऐं हिनखे पोइ तव्हां थधो करे
फ्रिज में रखी छॾो ऐं ज़बरदस्त हिन जो फ्लेवर ईंदो। हे ॾिसो ॾाढो ज़बरदस्त ई लॻे पियो कड़शी जामे शीरी, हिन खे वठो ज़बरदस्त। तमामु बहितरीन हिन तरीक़े सां फिरनी ॿिया बि मिठा इंशाल्लाह ईंदा ठाहिणु सेखारींदमि। बाक़ी रही ॻाल्हि मेज़बान टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट आहे, सहर हुजे या अवतार, टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट तमामु बहितरीन चांहि आहे ऐं सिंध जी नंबर 1 चांहि आहे। हिन जो कलर, हिन जो रंग, हिन जो ज़ाइक़ो, हिन जी ख़ुशबू हिकु अहमियत रखे थी, त इहो वठो। मार्केट में अवेलेबल आहे, अधु लीटर में बि ऐं अधु किलो जो बि ऐं 1 किलो जो बि पैकेट मिले पियो ऐं नंढा 1 पाव वारा बि पैकेट मिलनि पिया। त तव्हां वठो, हिनखे डिफरेंट तरीक़े सां तव्हांखे ठाहिण बि सेखारां पियो, त हिनखे ठाहियो, इंजॉय कयो। ठीकु आहे, थैंक यू सो मच फैसल। असां वटि अॼो की किचन में तलो कुकिंग ऑयल में असां वटि पकौड़ा फ्राई थिया आहिनि ऐं करशी जामे शीरी जी असांजी फिरनी ठही आहे। थैंक यू सो मच फैसल। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं तव्हां सां नईं रेसिपीज़ सां गॾु। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।